उन जो मतलब ॿियो हुयो, माण्हुनि मतलब ॿियो कढियो। इहो सभिनी खे ख़बर आहे। अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दास मलुक का कह गए सबके दाता राम। इहो सलोक सभिनी खे आरसन किया है। आरसी जे भाई असां काॾे कमाइण न वञूं, सबके दाता राम। आलस में घर घर में माण्हुनि खे वेहिजी विया। हुन ईअं न चयो आहे। हुन चयो आहे अजगर करे न चाकरी। अजगर कंहिंजी नौकरी न कंदो आहे। पंछी भी कंहिंजो कमु न कंदा आहिनि, पर पंछी जेतिरो कमु कंदा आहिनि, मां सम्झां थो तव्हां बि न कंदा हूंदा। सुबुह खां शाम ताईं पुरुषारत कंदा आहिनि, कंहिंजी नौकरी चाकरी न कंदा आहिनि। सुबुह खां शाम ताईं उन्हनि जो एॾो वॾो मिशन आहे। जेकी शिरकीअ जा ईअं ॿार गर्भ सां हूंदी आहे, अंडा जेॾीमहिल थींदा त सॼो ॾींहुं खाए बि, आखेरो बि ठाहे, वरी ॿार ॼणे, वरी उन्हनि खे बि खाई करे ॾे। ॾाढो वॾो कमु कंदा आहिनि। ऐं हे सलोक जो अर्थ कढंदा आहिनि, अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दास मलुका कहे गए सबके ॼण वारो दाता सभु। अरे पुरुषारत असां मिलंदो सभिनी खे। पुरुषारत असां घर गृहस्थी आहियूं, असांखे बि जीअं हो पुरुषारत कनि था, असांखे बि पुरुषारत करिणो आहे। सुबुह खां वठी असां पंहिंजी दुकान ते पंहिंजो दुकानु हलाए, ज़ाइफ़ूं पंहिंजो घर जो कमु कनि, इहो पुरुषारत करे बाक़ी जेको बि मिले थो इहो प्रारब्ध सम्झी करे उन में निर्वाह करे। हाणे उन जा ई सलोक सब बाजे हृदय बजे, प्रेम पखावजता, मंदिर ढूंढत को फिरे, मिलो बजावन हार। करिए पखावज प्रेम का, हृदय बजावोता, मन नचावे मगन फिरे, तिसका मता अपार। जो तेरे घट प्रेम है, कह ना सुना, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव। जित जित देखो आत्मा, तित तित साल गिरा, बोलन हारा पूजिए, पत्थर से क्या काम। माला फिरो न कर फिरो, जिहवा कहूँ न राम। मेरा सुमिरन हरि करे, मैं पाया विश्राम। सब बाजे हृदय बजे, प्रेम पखावजता, मन नचावे मगन फिरे, इसका मता अपार। कल खां वठी हिते सत्संग जेको थियो आहे इहो ई थियो आहे। भगवान जेको तव्हां भगवान सम्झो था पंहिंजी धारणा सां, वो भगवान ना है। कोई भगवान मानू ना है, कोई भगवान व्यक्ति ना है, कोई भगवान के स्थान ते वेठो ना है। ध्यान सां समझो, कोई भगवान कोई मानू ना है, के स्थान ते वेठो ना है, के मंदिर ते के टिकाणे के मंदिर में उते भगवान वेठो आहे। परमात्मा शाहे इन ते अॼु सॼो सत्संग, कल भी मां इन ते कयो, अॼु भी असांजो सत्संग जी कोई अंधविश्वास न। टे ज्ञान थींदा आहिनि। हिकु थींदो आहे भयानक,
मां तव्हांखे भव जा पाप कयो था, हीअं कयो था, तव्हांखे नरक मिलंदा, तव्हांखे राडियूं विझंदो भॻवानु, अखियुनि में सरियायूं विझंदो, इहे भव ॾींदा आहिनि पंडित। भाई कुझु कढूंसि, भय जो ज्ञान। ॿियो थींदो आहे रोचक, रोचक थींदो आहे मनरस, मां कहाणियूं खणी वेही रहां, चुटकुला खणी वेही रहां, इहो थींदो आहे रोचक। ऐं टियों थींदो आहे यथार्थ। यथार्थ यानी जीअं आहे तीअं, रती बि फ़र्क़ु न। परमात्मा छा आहे, अॼु न थिए, परमात्मा कोई रूप न आहे, परमात्मा कोई हीअं आकार न आहे। जीअं मां वेठा आहियां इहो आकार आहे, जीअं तव्हां वेठा आहियो इहो रूप आहे। ऐं भॻवान जो कोई नालो न आहे। भॻवान जो नालो तव्हां जेको सम्झो था नालो भॻवानु आहे, त नाले चवण सां छा भॻवानु कोई प्रगट थी वेंदी छा? जेके बि नाला आहिनि उहे न आहिनि। जे बाहि आहे त बाहि आहे छा? कोई बि मां नालो खणा, निबू आहे, निबू आहे, कहिड़ो बि नालो खणा, उहो आहे छा? बाहि चवां थो, बाहि में कंहिंखे भउ लॻे थो, पोइ बाहि ॿरे त सभिनी खे भउ थिए, बाहि आहे छा? त भॻवान जो नालो खणा त भॻवानु आहे छा? ईअं न आहे परमात्मा। परमात्मा जो कोई नालो न आहे, परमात्मा जो कोई आकार न आहे, परमात्मा जो कोई रूप न आहे। हा, हाणे कीअं? रूपनि में अरूप, रूपनि में हे सभु रूप आहिनि, इन में अरूप, उनजो कोई रूप न आहे, पर आहे सभ में उहो ई। रूपनि में अरूप, आकार, आकारनि में निराकार। निराकार जो मतिलब छा आहे? चवंदा आहिनि न धन निरंकार, हिन जो अर्थ छा आहे? हिननि आकारनि में उहो निराकार सभिनी में, पर अकड़ माण्हू में असां निरंकारी आहियूं। अरे उन अर्थ सम्झे थो? असां उहो सभु आहे, उहो निराकार आहे, सभिनी में आहे, हर हिकु जिथे किथे सभु उहो ई आहे। उहो निराकार सभिनी में समायल आहे। उहो न रूप आहे, न नालो आहे। नालो हेॾो वॾो अस्तित्व, अस्तित्व सम्झो था, पूरी सृष्टि। हाणे भॻवान जो नालो थींदो, सभिनि जा पंहिंजा पंहिंजा नाला आहिनि। कोई राम चए, कोई कृष्ण चए, कोई अल्लाह चए, कोई जीसस चए, कोई गॉड चए, कोई कुछ चए, एॾा भॻवान। ऐं संत गुरु नानक चए थो हिकु, आहे बि हिकु, सभिनी में समायल हिकु ई। उहो ईअं रूप न आहे, उहो कंहिं आकार में न आहे, उहो निराकार सभिनी में। तूं वहिंवार ई उन सां थो करीं, पर तुंहिंजो ध्यानु कान्हे। तूं वञी थो बसि हिते बि परमात्मा, हिते बि परमात्मा, हुते परमात्मा, हेॾा नाला, अलाए घणा त जय था मल्हायो। हाणे परमात्मा एॾो आहे। मां किथे त ॾिसंदो आहियां 20-20, 25-25 तुंहिंजे अंदर में खंड खंड आहे। हिते खपे अखंड, तॾहिं ई ॿोध खुलंदी। अखंड यानी हिकु, उनजो कोई नालो कान्हे, कोई रूप न आहे, कोई आकार न आहे। पोइ हाणे रूप नालो हुजे त मुस्लमान चवंदो छा, या ईसाई चवंदो, या यहूदी चवंदो, या हिंदू जेको चवंदो उहो बोधी चवंदो, जैनी चवंदो, कोई बि न चवंदो। इहे वरी चवंदा पंहिंजा, भई असांजो। अहिड़ो द्वैत परमात्मा में आहे ई न, अद्वैत आहे, वो हिकु आहे। चाहे चीनी हुजे, चाहे जापानी हुजे, चाहे जर्मन हुजे, चाहे केर बि हुजे, अमेरिकन हुजे, सभु हिकु आहे। ही गुरु नानक, कबीर, बुल्ले शाह, ये जेके वॾा वॾा संत, ये इन्हनि जी बाणीअ खे कोई सम्झे नथो। त पूजाउनि पाठनि में, विर्तनि में, हवननि में, इन में लॻी था वञो। अलॻि अलॻि नाला,
कोई ना, बस अंदर में हिकु, उहो कोई रूप ना है, आकार ना है, उन जो कोई नालो ना है, तॾहिं ही तू अखंड हूंदे, तो तू खंड खंड आ। और खंड खंड जीअं झील में हाणे चंड निकतल हूंदो मां सम्झां थो, पर इन बादल आहिनि, चंड हिकु, सिज हिकु, तव्हां चंड जो प्रतिबिंब ॾिसंदव झील में हिकु, ऐं वरी उन झील में अगरि झील लोॾाईंदे त खंड खंड थी वेंदी झील, इहो ई चंद्रमा बिखिरजी वेंदो। आहे हिकु, सिज हिकु आहे उन खां, ऐं उहो कीअं? अचो गुरु नानक छा थो चए, तो ध्यान सां सम्झो। ये सलोक मां चवां, इहे त हेॾा सलोक मां चया, गुरु नानक जो हिकु ई सलोक, थोड़ो ध्यान, ऐं तव्हां ॿुधो बि आहे, मां चवंदो सभिनी ॿुधो। ॾिसां उहो जेको ॿुधे थो, ॾिसां पूजाऊं वेठो थो करे अलॻि अलॻि स्थाननि ते, घरनि में मंदर ठाहे वेठो आहे, मुंहिंजो कोई मतिलबु कान्हे उहो, बाक़ी सम्झंदे ॼाण पवंदे। हे छा ज्ञान हिकु सूझी पई अंदरि, त परमात्मा छा आहे, थोरी अंदरि सूझी पइजी वेंदे, या पवंदे काथों सत्संगम, त परमात्मा छा आहे, जेसिताईं न ॿुधो थी अंधविश्वास में आहे, अंधविश्वास, सॼो ॾींहुं अंधविश्वास। अॼु आर्तवार आहे, अॼु मंगल आहे, अॼु छंछरु आहे, धीअ खे ॿाहिरि न कढिबो आहे, भला हीअं न कबो आहे, अरे इहो छा आहे? सभु ॾींहं सभु समय हिकु, कोई मुहूर्त कान्हे को, ये लगन मुहूर्त झूठ सब और बिगाड़े काम। ये तव्हां मुहूर्त त कढजांइ हिकिड़ो भाई, सुठो सो मुहूर्त थींदो। ऐं भॻवान जी कार्यवाही 24 घंटा हर सेकंड में हली रही आहे। कहिड़ी? एक संसारी, एक भंडारी, एक लाए दीवान। ॿुधो तो गुरु ग्रंथ साहिब जप साहिब में, एक संसारी, एक भंडारी, एक लाए दीवान। इन जो अर्थ छा आहे? एक संसारी, संसारी यानी पैदा करे थो। हिक सेकंड में विश्व में 4 ॿार पैदा थींदा आहिनि। हिक ॾींहं सॼे में 3.5 लख, क्वांटिटी ॾिसजो अथव मोबाइल या विश्व जी आहे, इन में तव्हां ॾिसो 7.5 लख सॼे ॾींहं में ॿार पैदा थींदा आहिनि। कोई भी एक जरी भी अध सूत भी अहिड़ो न आहे मां ॻाल्हायां थो ॿार पैदा थियनि था। ऐं तव्हां ब्राह्मणनि ॾे वञी करे हे सूतक थी, हे टिखड़ थी, हे थी, हिते ई खेचल पूजा कराए पावा थींदा। अंधविश्वास में तव्हां फासो पिया। मुंहिंजा हिते वेठा तो प्रेमी पाण ई लिखंदा आहिनि छठी। हेॾा ॿार पणिजी विया, मुंहिंजी बि हेॾी उमिरि थी वई आहे, कोई छठी वठी न। खणी वेंदे पोइ त कढंदी, डॉक्टर ॾे वञ, चङो भलो वञ, चएसि मूंखे ॾिस, कढंदी कुझु न कुझु। आयो आहे त हाणे छा काॾे वेंदे, पोइ कुझु निकिरी ईंदी, पोइ मोझंदे, तंहिंखां पुछ ई न। कोई समय उनखां खाली न आहे। एक संसारी, एक भंडारी, भंडारी यानी पाले थो खाधो। कोई समय अहिड़ो आहे जंहिंमें माण्हू न खाईंदो हुजे, तव्हां राति जो सुम्हंदा आहियो, पश्चिम में सुबुह हूंदो आहे, हिते सुम्हो था, उते वरी कार्य चालू थो थी वञे। हिते राति जो सुम्हंदा त वरी नेरनि चालू थी वेंदी। कोई समय खाली कान्हे उन खां सवाइ परमात्मा खां। ऐं तव्हां मुहूर्त था सम्झो पिया, कोई मुहूर्त कुझु बि न थिए। पर हिते खपे साहस, दुस्साहस, जेको हिमत करे हिननि ॻाढ़ियुनि खे न मञे, तॾहिं ई दुस्साहस हूंदुसि। उहो श्रद्धा वारो ई ईअं करे सघे थो। बाक़ी जेको ईअं आहे संदेह वारो, तर्क वारो,
उहो न करे सघंदो, कुझु न थींदो आहे। धीउ केॾी महिल वञे थी खाती करे, अॼु हे आहे न वञे, धीउ खे अॼु न आहे मोकल ॼण, अरे इहो छा आहे? धीउ वञे पंहिंजे घर वञे, कोई बि समय, सभु समय हुनजे लाइ न। अॼु हीअ अॼु भला हिन ॾींहं ते असां न वञिबो आहे, असांजी परंपरा आहे। ऐं परंपरा त ख़तरनाक, मासां माण्हू ज़िद कंदा आहिनि, जॾहिं सम्झंदा पोइ पाण ई चवंदा आहिनि बाबा सही थो चए। परंपरा, हाणे परंपरा काॾे असां 22वीं सदीअ ते पहुचूं था, अञा ई हिकिड़ी माई मुड़ुस खे थी चएसि भई अहिड़े आधुनिक युग में, चएसि थी विहांउसि पुट जो हफ़्तो पहिरियों, चएसि थी ॿिली वठी आहे कारी। मुड़ुस चई मज़ाक थी करे, 2 ॾींहं गुज़रिया, चई तोखे चयो मैं कारी ॿिली, अरे कारी ॿिली कॾहिं कंदासीं, घर में विहांउ आहे कारी ॿिली, हंगेजा अचे घर में, तोखे जीअं चवां तीअं कर, वरी न वठी आहे। हिकु ॾींहुं बचो विया, अची पेर पटके में, तोखे चवां थी कारी ॿिली वठी आहे, तूं सम्झई नथो। पोइ चई मुड़ुस मां मज़ाक थो सम्झां, कारी ॿिली छो वठी अचां? चई तुंहिंजी मां मुंहिंजो सुगन कयो 60 कयो, मां हाणे 9 जो कंदसि। चई मुंहिंजी मां कयो, मुंहिंजी मां छा चवई? हाणे ॻाल्हि छा थी, हेॾो नुंहुं अचे पई दरवाजे खां, होॾो ससु अचे पई, हिकिड़ो कटरो ऐं चमचो ईअं पियो खीर जो, उन खीर खे नुंहुं ॾिसे थी साम्हूं, उहा जेकी ससु हुयसि, वरी उनजी ससु ईअं अचे थी, उहा ॾिसे थी भई ॿिली ईअं चटे थी, चटी वई, त ॿिली त हली वई। पोइ ससु चएसि थी असांजो परंपरा खां नियम आहे, असां नुंहुं खे जंहिं महिल अंदरि ईंदी आहे चमचो पीआरींदा आहियूं। उहा वीचारी मुंहुं ढकियल, कुझु चए ई न, ॾिठी त मां हे मूंखे खीर थी पीआरे, पी वई, ॻाल्हाए न सघी। हाणे उहा ईअं ॻाल्हि थी चुकी, त हाणे वरी उहा वरी चएसि थी पई हाणे ॿिली वठी आहे त मां पंहिंजी नुंहुं खे पीआरां, चरी मग़ज़ ख़राब। अञा ताईं तव्हां कंदा आहियो, असां हीअं कंदा आहियूं, असांजो हीअं साठ थींदो आहे, सुबुह जो राति जो हीअं। अरे छा आहे? मां इन करे चवां थो सभु समय शुभ थी, कोई समय अशुभ न आहे, कोई जम जे घड़नि जी काई बि न। एक संसारी, हे गुरु नानक जा अखर, एक संसारी, एक भंडारी, एक लाए दीवान। ऐं ॾिसां थो हिते हाणे खंडवा में अंधविश्वास थोरो ॾाढो आहे। हाणे हिते वेठा त थोरा ई गिना चुना खंडवा जा, बाक़ी त असांजा ई प्रेमी हिते खोड़ वेठा आहिनि। पर मां चवां इन अंधविश्वास खां निकुर ॿाहिरि, सम्झ ईंदे सोझी ईंदे परमात्मा छा आहे। जेसि ताईं तोखे परमात्मा हिक जी ख़बर न पवंदे तेसि ताईं तूं न सम्झंदे। हाणे कीअं आहे, हे गुरु ग्रंथ साहिब जो श्लोक हाणे तव्हां ॿुधो बि आहे, पर तव्हां हुनजो अर्थ कॾहिं लॻायो न आहे। छा? काहे रे बन खोजन जाई, तव्हां परमात्मा सम्झो था काथे ॿाहिरि मिलंदो, काथे ॿाहिरि जंगल में या पहाड़ ते। काहे छो थो वञे? काहे रे बन खोजन जाई, सर्व निवासी, सभु हंधि जेको परमात्मा आहे, सर्व निवासी सदा अलेपा, उनजो लेपो नाहे, आहे तो में पर अलेपा सभिनी में आहे। सर्व निवासी सदा अलेपा, तोहे संग समाई। भाई हाणे अॼु सत्संग ॿुधी करे ऐं तो अंधविश्वास के तो पाण ॼाणजे। सच ॿुधायां तो जंहिंखे चइजे यथार्थ। मां ईअं बि नथो चवां को परमात्मा मां में आहे या कटनीअ में आहे, मां त चाहियां तो सभु हंधि, पर पहिरियों ई तो में। सम्झ ॻाल्हि खे, मां कोई भरम संसो, मां ईअं कुझु बि नथो चवां तूं मूंखे कुझु ॾे या कुझु अहिड़ी ॻाल्हि।
मां कुछ भी ॿियो नथो चवां, मां त सॼी कारवाई तुंहिंजे मथां कयां थो, थोरो सम्झ। असांजो गुरु नानक जी गुरु ग्रंथ साहिब में वाणी अथव, पर खोड़ सॼी वाणी ईअं आहे। ये मां गीत चवां हिकिड़ो, छा? सब कुछ घर में बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई, गुरु परशादी जिन अंतर पाया, गुरु परशादी जिन अंतर पाया, पो सो अंदर बाहर सुहेला जियो। जो अर्थ छा आहे? सब कुछ घर में, हाणे मां जेको पहिरियों श्लोक बि चयो, सब बाजे हृदय बजे कंहिंजे तुंहिंजे, तूं पाण खे दीनहीन करे छॾियो आहे, ऐं तव्हांखे इन्हनि ई धार्मिकनि माण्हुनि दीनहीन करे छॾियो आहे। मां चवां थो, ॾिसां थो पियो कोई वञे थो पियो काॾे, माॾे हिकिड़ो ॼणो आयो, चए पियो बाबा मां पापी आहियां। छो बेटे पापी छो आहे? चई मांखे चवंदा आहिनि टिकाणे में वेंदो आहियां, काॾे बि वेंदो आहियां, मूंखे चवंदा आहिनि तूं पापी आहीं। छो छो पापी आहीं? बाबा मूंखे अंदर में काम वासना जगंदी आहे। मैं पुट पापी न आहे, काम वासना न जगई तो मां करे चवां तुम्हें कई मिस्टेक आहे। अरे जवान लगू पियो आहे, काम वासना तो प्राकृतिक आहे, या काम वासना न हुजे तो माण्हू सृष्टि कीअं हलाए? हाणे हो धिजे पियो, उन्हनि माण्हुनि चयोसि धार्मिकनि, काम वासना तुंहिंजे अंदर में अचे, पापी आहे। हाणे पापी आहे असांखे, मूंखे मुंहिंजी घरवारी आहे, पोइ के माण्हू ईंदा आहिनि, सुम्हे थो घरवारीअ सां की न ॿिए कंहिं सुम्हे थो? अरे मुंहिंजी घरवारी आहे, मां पंहिंजी घरवारी सां न हूंदुसि कंहिंसां हूंदुसि? चई न न, तव्हां जहिड़नि खे घर खां परे थियणु खपे। मैं भाई पोइ कृष्ण और राम ऐं नारायण इहे न चओ, पहिरियों उन्हनि खे चवंदा आहिनि राधा कृष्ण, सीता राम, लक्ष्मी नारायण। कीअं चवंदा आहिनि? मां तो चवां पंहिंजो, ऐं मूंखे बि माण्हू घूरे घूरे करे ॾिसंदा आहिनि, किथे ज़ाल अथसि गॾु? अड़े ज़ाल न हूंदी केरु? काम वासना त प्रकृति जो नियम आहे, ऐं उहे उनमें पापी कीअं थी वियासीं? पोइ तव्हांखे ईअं चई करे पोइ चवंदो असां भॻवानु छा थी सघंदो असां में? तव्हांखे अहिड़ा जो हाणे हिकिड़ो त इहो काम वासना, ॿियो वरी कोई थोरा रस सां रोटी खाईंदो आहे, रोटी खाइजे बि रस सां, रस वठी करे रोटी खा। उपनिषदनि में लिखियल आहे अन्नम ब्रह्म, अन्न ब्रह्म, उनखे रस सां खा, रस सां रोटी में स्वाद वठ। ऐं वरी के चवंदा अथई धार्मिक माण्हू रोटी खाईंदे रस सां नरक में वेंदे, पापियां अलूणी खा। अरे रोटीअ सां अलूणी खाओ? हाणे अहिड़ा जो ईअं चवंदा त तव्हां पाण खे सम्झो असां पापी आहियूं। कोई सुठा कपिड़ा थो पाए, अरे कपिड़ा थो पाई पियो, कपिड़नि में रस थी, तूं पापी आहीं। अरे हाणे कपिड़ा न पायूं छा पाईंदा? घड़ा घुमो छा? न सुठा न पाए, सुठा छो न पायूं? कपिड़ा पायो न सुठा, फर्स्ट क्लास पायो। हिनखे चवां तूं पापी आहे, उहो छोकिरी चवंदी मर्यादा, बाक़ी छा कयूं? सुठा न पायूं। हाँ उनखे ईअं निंदियूं, माण्हुनि खे सभु निंदनि था, जाॾे वञनि था या टिकाणे में। उथंदो काएं बजे आहे? चई 9 बजे। बिल्कुलु पापी आहे। अरे हाणे 9 बजे उथंदो आहे पापी आहे, छो जो हो उथंदो आहे 4 बजे ऐं के त 3 बजे उथंदा आहिनि। ईअं था निहारनि माण्हुनि खे, चवनि था तव्हां नरक में वेंदो।
माण्हू डिॼे थो छो वरी अलाए नवे थो था ये सभु 3 बजे था उथनि 3 बजे जेके उथनि था अकड़ त ॾिस काएं बि उथंदो आहे 8 बजे 8 बजे निहारे ईअं सोचो नरक में विझंदो असांखे मरी वियासीं। अरे निंड पूरी खपे छो न कयूं निंड राति जो 12-1 बजे सुम्हूं था 7-8 कलाक निंड न कंदव बीमार थींदव। जेके ईअं उथनि था राति जो 1 बजे सुम्हनि 4 बजे उथी बि था रहनि छिता थी पवंदा गारंटी थो ॾिए सम्झो ई नथा। निंड ऐं बुख इहे स्वास्थ्य जूं 2 निशानियूं आहिनि। सॼो स्वास्थ्य जेके निंड आहे वो बिल्कुलु स्वस्थ आहे ऐं जेके बुख आहे वो बिल्कुलु स्वस्थ आहे। जेके बुख न आहे उहो रुगुण आहे जेके निंड न आहे उहो बीमार आहे। छो न कयूं निंड पोइ निहार नींदा तूं त ॾिसे नरक में वेंदे। अरे यार तूं मूंखे नरक में थो विझे तूं त स्वर्ग में वेंदे। ऐं थोरो ई माण्हू कुझु सिखी थो अचे काथऊं टिकाणे मंदर में हीअं थो निहारे पियो। हिकिड़ो भाई हुयो वेंदो मुस्लमान हुयो बि हजरत हुयो मुस्लमान हुयो वेंदो हुयो होॾे पोइ हिकु भेरो ईअं छोकिरो आयोसीं मां बि हलंदो 4 ॾींहं निमाज़ूं पढ़ी आयो छोकिरो। 5 ॾींहं जेॾीमहिल सुबुह जो अचनि पिया 8 बजे हजरत के चएसि तो छोकरो हजरत ये देखो 8 बजे तक अभी तक सो रहे हैं ये देखो ये गरीब लोग अभी तक सो रहे हैं ये किस दोजख में जाएंगे यानी नरक में कहिड़े नरक में वेंदा। अरे हजरत हथ मथे करे अलाह खां माफ़ी वठई चई भॻवान माने काॾो वटि 4 ॾींहं छा आहे थोरो सिर्फ़ु निमाज़ पढ़ी आया हुआ ॿियनि खे नरक में थो विझे पियो एॾी अकड़। छोकिरे खे चई 4 ॾींहं पहिरियों तूं बि त हिते ई सुम्हियो पियो आहीं अॼु 4 ॾींहं छा निमाज़ पढ़ी थी चई तूं मां हाणे स्वर्ग में वेंदुसि हे नरक में वेंदा। ऐं ईअं ई धार्मिक माण्हू तव्हांखे ढिॼारींदव ऐं वेंदव काॾे तव्हांखे चवंदव अरे गृहस्थी पाप थो करे। अरे गृहस्थ धर्म में गृहस्थी न हुजे छा पाप आहे छाजो पाप आहे। ये सॼी सृष्टि शामिल थी हले पई दॿे था चढ़नि रोटी थो खाए चङा हिन में देर सां थो थिए पियो। मां चवां जेॾी महिल जब उठे तब सवेरा निंड पंहिंजी पूरी कर सॼो ॾींहुं वहिंवार एॾो वहिंवार तूं भॻवान सां थो करीं ऐं निंड न कंदे तूं सम्झे थो भॻवानु कंहिं टिकाणे मंदर में वेठो आहे निंड न कंदे माण्हुनि सां विढ़ंदे। मां त ॾिसंदो आहियां इहे ईअं शिता ॿार थोरो अॼु ॿार आहिनि ज़िदीरा ऐं हिते मायूं मूंखे अॼु 2 ॼणियूं आयूं मूंखे चयूं बाबा ॾाढो ॾिंगो ॿार आहे। हाणे ॿार जंहिंजो वॾो हूंदो आहे हुनखे चवंदा आहिनि अकेले में ॻाल्हाए ॿार जे साम्हूं ॻाल्हाईंदी त वरी पोइ ॿार तोखे ब्लैकमेल कंदी। किथे किथे ॿार जे साम्हूं चयो आहे शैतान ॿार सुठो तेजस्वी आहे पोइ ईअं ॿार ॿुधंदो आहे पोइ तुर तुर ते पंहिंजी मम्मी खे चवंदा बाबा ने क्या बोला था पोइ माई चवंदी अॻो पोइ ॾाई ॾेई छॾीसीं। मां भाई उनजे साम्हूं न पुछ तोखे पोइ ॿुधायां थो ॿार हुजे ॾिंगो जंहिंजो ॿार ॾिंगो न आहे चिंता करे मुंहिंजो ॿार ॾिंगो छो न आहे। गोबर हूंदी गोबर गणेश चवंदा आहिनि हुनखे काई बि हिमत वारो कमु न करे सघंदी वॾो थींदी न हिमत। ऐं जेके ॾिंगा आहिनि अहिड़ी हिमत राति जो 2 बजे ज़ाल मुड़ुस वेठा नंढड़ो ॿार वेठो मुड़ुस थो चए ज़ाल खे चए थो दर बंदि करे उहो थी चएसि तूं बंदि करे उहो नंढड़ो ॿार चई मैं बंदि करके आता हूं इहो बंदि कर तेजो हरकती हुयो ॾिंगो हुयो कोई भउ न ऐं 2 सुछुर पुछरूं तूं करे आ तूं करे आ। ॿार हुजे अहिड़ो रीढ़ हुजे उन ॿार में। भाई मुंहिंजूं ॻाल्हियूं थोड़ी विपरीत अथव मां निवेदन कयांव थो भॻवानु ॾिसे भॻवानु मां चयमि हिते ई आहे इहे सचियूं ॻाल्हियूं थी। ॿार ॾिंगो हुजे ऐं ॿार खे कोई बि धर्म वारियूं शयूं न विझो ऐं तव्हां सभु 90 छा 100% तव्हां ॿारनि खे
तोखे भी ख़बर कान्हे भगवान जी ऐं तूं ॿार खे भगवान ॿुधाएसि। मां इहो त ॿुधाएसि ई न, भगवान ॿुधाएसि ई न ॿार खे। ॿार पाखंडी निकिरंदी, हुनखे न ॿुधाए। हिन महिल ज़िदीरो हुजे, बसि सिर्फ़ु प्रेम हुजे ॿार में, बसि कोई धर्म न, कोई प्रार्थना न, तुर तुर ते प्रार्थना। पोइ ॿार पढ़ंदी ई कान। जेके न इहे ॿार प्रार्थनाऊं करे वेंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि स्कूल में गधा, जेके तेजस्वी हूंदा आहिनि कुझु न कंदा आहिनि, पहिरियों नंबर। छो जो मूंसां थियो आहे, मूंसां मां बि ईअं ई हुयुमि, पढ़ंदो कान हुउमि। ईअं माई हिकु भेरो मां ईअं बीठो हुउमि ॿाहिरि सियारे में, माई थी वठी वञे ॿार खे, चएसि थी बाबा से पूछो पास हूंगा। ॿारु आयो मुंहिंजो कुर्तो खींचई, चई बाबा, मां चओ कि मैं पास हूंगा, मैं नहीं फैल। माई जी बाबा छा था चओ? मां शोरी हिन खे चवां तूं पास थींदे, पोइ पढ़ंदी, चवंदी बाबा ने बोला है मैं पास हो जाऊंगा। आंगूठो थींदी पास, अंधविश्वास थी भरेसि पई। अरे वो पढ़े न, वो तो चवंदी बाबा ने बोला है, मसा थियो आहे। मां 4 दर्जो पढ़ंदो हुउमि, तॾहिं ईअं त पढ़ायूं कान हुयूं जीअं हाणे ईअं ओरल हूंदी या पेपर हूंदो थोरो घणो। उन ॾींहुं पेपर हो हिसाब जो, सिंधी में पढ़ंदा हुआसीं हिसाब। हाणे त चवनि था मैथ्स ऐं अलाए छा था चवनि, गणित था चवनि पिया, पर ईअं असां चवंदासीं हिसाब। सुबुह जो उथियुमि, अम्मा खे चवनि अम्मा हिसाबनि जो पेपर आहे, मां पढ़ियो ई न आहे, मूंखे ईंदो ई न कुझु बि। की छोरा पोइ मां पढ़ियो ई न आहियां, हाणे मां छा कयां, मां न वेंदोमांइ पेपर ॾियणु। जे छोरा पेपर ॾियणु न वञे, पका पका चइबा आहिनि इहे मार्च में, पका। हिकिड़ा चवंदा आहिनि छमाईअ वारा, हिकु पका, की पको पेपर जहिड़ो अथई पियो। मां करे ई न सघंदुमि। अम्मा चई हाणे ईअं कर, तूं पहिरें पई वञ। मां पहिरीं कंहिंखे? चई सभिनी खे। मां पोइ चई अची वेंदी, हे सवलो आहे। मां पहिरें पई वञा, चई हा मां इहो सवलो आहे, पहिरियों तोखे छुट। वयमि, उनखे कमर में सूर थी पियो, एॾनि खे जेको बि लंघे, पहिरियों छो थो पए पेपर आहे, छुट। हो आख़िरी में हिकिड़ी माई बीठी हुई, जन गण मन अधिनायक जय इहा हले पई, फेरोस ॿाहिरि हिकिड़ो, जावट हिकिड़ो अंदरि। उन माई खे पहिरें पे मां चई अॼु पहिरें छो थो पई? मां अॼु पेपर आहे। चई छुट। मां हेॾनि चयो छुट, त हाणे छुटी वेंदी, मां पास थी वियुमि। ऐं जंहिं महिल वेठुमि पेपर ॾियण, जंहिं महिल पेपर मास्तर चयईं वेठो आहीं हीअं, अम्मा कुझु बि नथो अचे, हेॾनि खे पहिरें मूंखे सूर थी पियो आहे। अम्मा यादि पई अचे, अम्मा हीअ त कमु ई नथो ठहे पियो, कुझु अचे ई कान थो। वेठो आहिनि, चवंदा आहिनि न वेठो हूंदा माण्हू जेको सोचींदो आहे, दिमाग़ु पंहिंजे लेखे हलंदो अथसि। हाणे खर दिमाग़ु कमु थो करे मुंहिंजो। उहो मास्तर जेको हो उहो ई जांचींदो, उहो ई ॾींदो तंहिं ज़माने में। मास्तर ई घुमे पियो, मां निहारे वियो पिन। मां हे मास्तर मनोहर लाल मास्तर हुउसि, खेबर लाइन में रहंदो, त चयईं, मूंखे यादि आयो, हे हर गोपाष्टमी में हर साल हेॾा सारा ककड़ा वठी करे गांयुनि खे खाराईंदो आहे। मां ॾिसंदो हुउमि, मां हे गांइ जो पुॼारी आहे, मतां बि हे अची वञे मुंहिंजे ॿेकड़ में, मां कुझु कयांसि थो पेपर में, ऐं ॾिसां मतां मूंखे सिर्फ़ु 17 मार्कूं खपनि। 50 जो पेपर आहे, 17 मार्कूं मिली वेंदियूं, पास थी वेंदो। मां बि छा कयो, पेपर जो पनो खोले करे लिखियो, मां गाय हमारी माता है, हमको कुछ नहीं आता है। पेपर ॾिनो मां हली वियुमि। मां हे धार्मिक माण्हू आहे, ज़रूरु 17 ॾींदो, चवंदो छोरे खे पास कयांसि। हिन मुंहिंजी गांइ खे हेॾो परफॉर्मेंस ॾिनो आहे। 4 ॾींहंनि खां पोइ पेपर मिलणो आयो, जेॾी महिल मनोहर मास्तर अंदरि अञा आयो, मूंखे ॾिठईं, मां बसि हाणे कमु थी वियो आहे, 17 मार्कूं मिली वियूं। पर पेपर मूंखे ॾे ई न, सभिनी खे ॾे, मूंखे ॾे ई न। मुंहिंजो साहब सुस्तु ते मां भेण ॾे ई नथो पेपर। वञी आख़िरी पेपर हीअं करे, ऐं जंहिं महिल ॾिनई, मां ॾिना वञे आवाज़, जॾहिं मां पेपर खणी मथां ॾिठुमि, 50 मां अंडो। हेॾी महिनत कई आहे, कुझु बि न, अंडो। चई खोल खोल, मां छा खोलियां? चई खोल। मां बि खोलियो, ॾिठुमि, मां लिखियो गाय हमारी माता, हमको कुछ नहीं आता। मास्टर लिखी बैल हमारा बाप, तुमको नंबर देना पाप।
तोखे कुछ न मिलंदी। मता तहां भी ॿारनि खे वञी चइजो भाई हीअं करे अच प्रार्थना करे, न तोखे जॾहिं ख़बर कान्हे का तुंहिंजो ॿार खे छो थो पासाए। वो तो बेचारो भगवान है, उनके कुछ भी न सेखारेसि। और हे माई गाटे का खणी मांजे सामने थी करे, जय कर बाबा को रोए तो जय कर। उन्हें खबर है मां केर आहियां। न चवंदी आ बाबा ओ तहां के जय कंदो तो, मां मूंखे न कंदो आहे, चिंता कंदो आहे। हाणे फोटू टंगियल को माई मांजो, माई कंदी पाण जय ते बि कंदोसि जय। हाँ फोटू के जो मां चुमस माई अगर जो फोटू के जय तो कर तो मुख्य तला चुमी ॾींदो। चुमस माई के मैं हेॾे उनके चुमा इधर आओ, मैं उनजो अनुभव आहे, उनखे काई ॼाणे। तव्हां बि सेखारे था छॾियो ॿारनि खे। हिकु ॿार तेजस्वी हुजे, डिंगो हुजे, ख़ुशि थिए। हिते वेठा आहिनि छा ॿार? वरी ॿुधंदे त वरी कंदे कुआरी, चवंदे जेको बाबा ने क्या बोला था। ॿार तेज हुजे, ऐं तेज ॿार वॾो थींदे वॾा कम करे ईंदी। ऐं तूं हुनखे गोबर दी, गोबर त यानी धार्मिक करणु ॿार खे। धार्मिक जी काई ॻाल्हि हुनखे न ॾिस। ऐं हिते मूंखे ॾिसंदा आहियां हे वॾा वॾा जेके बि ईअं आहिनि, वॾा वॾा ईअं धार्मिक माण्हू चवंदा आहिनि ॿारनि खे वठिजो, ॿारनि खे इहे शिक्षा ॾियो। हाणे उहे हिन महिल जो ईअं शिक्षा कंदा ॿार, उनखे कोई पंहिंजो अनुभव थींदुसि। भॻवानु छा आहे, ज़िंदगी भर बसि पियो हूंदो इन ई ॻाल्हि में। मुंहिंजी उमिरि में मां बि नंढे हूंदे ॾिसंदो हुउसि स्कूल न वेंदा ॿार, पोइ हुनजे माउ पीउ खे चवंदो हुन मास्तर छो भाई स्कूल नथो थिए तुंहिंजो ॿारु? चई टिकाणे में आहे न, बसि पाण ई सभु थी वेंदो। मास्तर चयो भाई ॿार जो जीवन था बिगाड़ियो, हिन महिल टिकाणे थी मोकिलियसि पई। उहे अॼु बि उहे आहिनि जेके मुंहिंजा अॼु खां 55 साल पुराणा अॼु बि आहिनि। न माया मिली न राम मिला, कुछ भी न मिलियो, पिने पियो थो। माण्हू सम्झनि था वञो टिकाणे हे तरी वेंदो, छाजो तरंदी? टिकाणे में तोखे ज्ञान मिलंदी, कुछ भी सम्झ भॻवान जो ज्ञान मिलंदी? कान मिलंदी। ज्ञान जॾहिं पंहिंजी अंदरों हुब थींदसि, जेॾीमहिल पंहिंजे अंदरों निकिरंदुसि भॻवानु नेठि छा आहे उहो वॾो थींदो, पोइ खोजींदो परमात्मा। जिन खोजा तिन पाया। ऐं त हाणे ई उन्हनि खे गोबर गणेश था करे छॾियो पिया, पुट हेॾे वञ, हीअं करे आ, हीअं करे आ, मथो टेकिया। हाणे तोखे ख़बर आहे न तोखे ख़बर आहे, तूं उनखे वरी पंहिंजो पाखंड थी विझे पई, ॿार जो जीवन थी बिगाड़े पई। ॿार मां चवां थो पोइ हली करे सच सां अगरि परमात्मा जी खोज कंदो, सचो ॿार निकिरंदे। मुंहिंजूं ॻाल्हियूं हिन महिल तव्हांखे विपरीत लॻंदव, मां सही थो चवां, तव्हांखे विपरीत लॻंदव। मां तव्हांखे चयोमांव कल्ह बि मुंहिंजो सत्संग थोरो कौड़ो आहे, इहो बि चई छॾियां जेको पहिरियों कौड़ो आहे पोइ अहिड़ो मिठो लॻंदी जो यादि कंदी आहे भाई कुझु ॿुधो हुयो। ऐं जेको पहिरियों मिठो लॻे, पलव पाइणु, तव्हांखे लोभ ॾियणु, तोखे ॿार थींदे, तोखे पैसा मिलंदे, 2 मिलियन मां 3 मिलियन थींदे, इहो मिठो थो लॻे। अरे इहे मिलियूं मिलंदे त थींदी छा, मरंदे तूं बि सिकंदर वांगुरु। सिकंदर जेॾी महिल मोह आख़िरी में सोजी पियसि, ऐं मां छा कयो। हेॾी सिकंदर जे राज में सिज न लहंदो, इहा ख़बर अथव? सिज न लहंदो, यानी सिज कीअं न लहंदो, जे हिंदुस्तान में सिकंदर हुयो राज हुयुसि त उते सिज लहंदो, त वरी अमेरिका में बि राज हुयुसि त उते निकिरंदो हुयो। हिन जे राज में सिज न लहंदो। जीअं इंग्लैंड वारा पहिरियों इस्लाम जो हुयो, 1100 साल इस्लाम हिते राज कयो आहे, पोणा 200 साल अंग्रेज़नि राज कयो आहे। त जॾहिं पोणा 1100 साल सिकंदर पूरे धरतीअ ते राज कयो, चक्रवर्ती राजा सिकंदर थियो, उहो मरे पियो, किनो थी मरे पियो। चए पियो पैसा, हथियार, खजाना, छा थो थिए, मरां थो पियो, कोई धणी साईं कान्हे, को डॉक्टर, चवंदो असांजो दम ई कान्हे, किनो थिए पियो। पोइ चई छा मिलियो मूंखे?
ये पैसा मां छा थियो, रोटी हुननि बि खाधी मां बि खाधी, मिलियो छा? पोइ रोए पियो। पोइ चई हाणे हिकिड़ो त कमु कजो, अॼु ॾींहं ताईं अहिड़ी अर्थी कंहिंजी न निकिती आहे जेकी सिकंदर जी निकिती। चई मुंहिंजा हथ ॿाहिरि कढिजो, जो माण्हू ॾिसनि एॾो पैसो, हेॾी दौलत, हेॾा माण्हू, हेॾा हथियार, ख़ाली थो वञे पियो। इहो थी आख़िरीअ में कौड़ाइण, जेको पहिरियों मिठो लॻंदे पोइ कौड़ो। मां ईअं नथो चवां तूं पैसा पैसा दान करे छॾ, मां ईअं कुझु बि नथो चवां, मां कुझु बि नथो चाहियां तूं कर। तूं सिर्फ़ पंहिंजे अंदरि उनखे ॼाण, उनखे ॼाण सां हिक खे ॼाते सभु ॼाते, जंहिं हिक खे न ॼातो सभु ॼातो, कुझु बि न ॼाते। हिकिड़ो गीत ईंदो आहे फिल्म जो, एक तू ना मिला एक तू ना मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है, मेरा दिल ना खिला, मेरा दिल ना खिला, सारी बगिया खिले भी तो क्या है। एक तू ना, वो हिक मिली सब मिली, वेद निकिरे दे तुंहिंजे अंदरों, पाण जी ज़रूरत ही कान्हे। तू केॾो बि पढ़, कबीर हिकु अखर न पढ़ियो, चई कलम मस छुओ ई नहीं। कबीर ते बनारस में PhD कंदा आहिनि ॿार जेके पढ़ण वेंदा आहिनि, कबीर ते PhD कंदा आहिनि, जंहिं कलम ऐं मस खे छुओ ई न हुयो। छा अंदरों उन ॼातई परमात्मा खे। कबीर ॼातो तो भगवान केरु आहे, हू ॼाणींदो। उहो चए थो, पोथी पढ़ पढ़ जग मोआ, पंडित भया न कोई, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होए, जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है, अब हरि है, मैं नाय, प्रेम गली अति साकरी, तामे दो न समार। वरी ॼाणींदे त तुंहिंजो अहंकार मिटजंदे। अगर तू हूंदे त परमात्मा न हूंदे, जे परमात्मा हूंदे त तू न हूंदे। तुंहिंजे अंदर में तुंहिंजो अहंकार अहम सॼो मिटिजी वेंदे, तॾहिं ही परमात्मा जी सोझी। ॿियो कोई परमात्मा आहे छा? अञा हे सलोक तव्हां ॿुधो ई न। काहे रे बन खोजन जाई, सर्व निवासी सदा अलेपा तोहे संग समाई। वो तो साईं गॾु थी कीअं? पुह गुल खणी वियो छा? पुह पुह यानी गुल, हिकिड़ो गुल ॾे, हाणे ॾिसो पुह पुह चइबो आहे गुल खे। पुह मध्य यानी विच में, बास बसत है, गुल में खुशबू आहे न, ॾिसण में ईंदी आहे। पुह मध्य जियो बास बसत है, मूकर, मूकर यानी आईनो, मूकर मां जैसे शाही, शाही चइबो आहे तुंहिंजो पाशो। जेॾी महिल बि तूं मूकर में ॾिसंदे, तूं हूंदे न हूंदे, हूंदे न, ॾिसंदव त आईने में ॾिसंदा आहियो न ॾिसंदा आहियो, हूंदो आहे न तूं। तैसे ही बहुत मध जो बास बसत है, मूकर मां जैसे शाही, तैसे ही हरि, हरि यानी परमात्मा, जंहिंजो कोई रूप न आहे, जंहिंजो कोई आकार न आहे, जंहिंजो कोई नालो न आहे, तैसे ही हरि बसे निरंतर। निरंतर यानी तू भले सुम पव, चार अवस्थाऊं थींदियूं आहिनि, जागृत, सुपन, सुषुप्ति, तुरिया। तू भले सुम पव, उहो जाॻई थो। तू भले सपने में हुजी, उहो ॾिसई थो। हिन महिल तू वेठो आहे, उहो अथी। जागृत, सुपन, सुषुप्ति,
दुनिया में हली वञे तॾहिं बि उहो आहे त तूं आहे, उहो न आहे त तूं शव आहे, तूं मृत आहे। जेके चवंदा आहिनि माण्हू मरी वियो, उहो अलॻि थी वियो। इहो ई परमात्मा थी, हिनखे ई ॼाणो आहे। इहो ई परमात्मा जंहिं ॼातो उन सभु ॼातो। तूं हाणे वेंदे वञी टिकाणनि में मूर्तियुनि में हेॾी होॾी नाम पियो थो जप, कुझु न थींदी। मां ईअं नथो चवां कुझु मूंखे मूंसां कोई मतिलबु, मां सॼी कारवाई तुंहिंजे मथां थो कयां, तुंहिंजे मथां। हिकु रती बि मां कुझु न चवां त माॾे कुझु अचे या मां त कुझु चवां ई नथो। तोखे ॾिसणो आहे, तोखे पाण खे ॾिसणो थी। हजूर बीठो थी ऐं तूं चढ़े थो खजूर ते। खजूर सम्झो था न, अहिड़ा लंबा वण थींदा आहिनि। पोइ तव्हां भॻवानु वरी तव्हांजो पंहिंजे मतिलब जो भॻवानु, लोभ जो। हिकिड़ो भाई खजूर ते पहुचण, अंदर में पाण में हजूर बीठो थी, वरी चढ़ियो आहे खजूर ते चढ़ियो। जेॾी महिल थोरो अध ते ॾिठी चढ़ी नथो सघां, पोइ छा थो करे, जे तव्हां ई कंदा। पोइ बासिंग, कंजूस त हुयो, बासिंग जे भॻवानु अगरि मां चढ़ी वियुमि वण ते ऐं खजूर पटींदुमि, मां 400 रुपया भेट रखंदुमि। पोइ धीरे धीरे वरी हिमत करे पियो मथे चढ़ियो। खजूर ताईं न पहुचण ते चई खजूर ॼाण मिले थो, एॾा पैसा चई न 200 ॾींदोमांसि। थोरो मथे चढ़ियो त 200 ॾींदोमांसि। वरी हथु लॻाई, चई खजूर त कचा आहिनि, 200 100 ॾींदोमांसि। चढ़ी त वियो आहियां। वरी अञा जंहिंमहिल खजूर पटियईं, पोइ चई पटियूं असां ऐं पैसा ॾियूं भॻवान खे, ऐं पेर तो खिसकेसी, मथों अहिड़ो किरियो ठका। चई भॻवान मज़ाक बि नथो सम्झी, हे तव्हांजो भॻवानु ईअं अथव। अहिड़ो कोई भॻवानु न आहे, उहो हज़ूर तुंहिंजे अंदरि थी ऐं तूं चढ़े थो खजूर मथे थो चढ़े। माण्हू चवनि था भॻवानु उहो ॾे मिलंदो, काॾे? तीर्थनि ते मिलंदो, कुझु न मिलंदी। तव्हां सोचींदा तीर्थनि ते सनानु करण सां भॻवानु मिलंदो। उते 3-4 बजे मछुआरा हे हो भाॼियुनि वारा 3 बजे रोज़ सनानु करे वेंदा आहिनि पंहिंजे दुकाननि ते, भॻवानु न मिली वञे। या साधुर उथण सां जेके उथनि था, इहे भाॼियुनि वारा मच्छियुनि पैकण वारा, उन्हनि खे भॻवानु मिली वियो। ऐं हिते बि जेके साधुर उथनि था उनखे भॻवानु मिली वियो, अकड़ मिली आहे। मां त ॾिसंदो आहियां जेके 3-4 बजे उथी करे ॻाल्हाईंदा आहिनि, मां 3 बजे उथंदो आहियां, मां कारियुनि ते माण्हुनि खे वठी वेंदो आहियां, मां छॾे वेंदो आहियां, मां प्रसाद विराईंदो आहियां। मां ईअं घड़ी ॾी अकड़ 3 बजे छा उथियो आहे, माण्हुनि खे ईअं थो दॿाई निहारींदो आहे, तूं नरक में वेंदे ई वेंदे। मां सुर्ग जो बाची आहियां, भेण आहियां, त मां चवंदा भाई मां त उथंदो आहियां देरि सां, मां देरि सां उथंदो आहियां। मां चवंदो आहियां जब जागे तब सवेरा, जेॾी महिल निंड खुले ब्रह्म मुहूर्त आहे। कोई ज़रूरी आहे असां 4 बजे उथूं 5 बजे उथूं? पोइ माण्हुनि खे कपिड़ा फड़ियूं छा गुस्से में? जंहिंखे निंड न ईंदी आहे उनखे गुस्सो जल्दी ईंदो अथव, ऐं जेको बुखूं कढंदो आहे उनखे बि गुस्सो जल्दी ईंदो अथव। न निंड फिटाए न बुख कढ। थोरो ॻाल्हि खे सम्झजां। परमात्मा मां बार बार चवां, काथे ॿिए हंधि कान्हे को, तोसां ई थी। पोह मध्य ज्यों बांस बसत है, मुकर मां जैसे शाही, तैसे ही हरि बसे निरंतर। निरंतर यानी जरा सो भी अंतर न तो में और परमात्मा में। तू समझो न था, भटको था। तैसे ही बसे निरंतर, चाचे घट ही खोजो भाई। भाई पंहिंजे ही घट में खोज। काॾे तो तूं ॿाहिरि निकिरे पियो? जॾहिं घट में मिलंदी, जॾहिं ॾिसंदे मुंहिंजे अंदरि उहो ई आहे, उहो ई ॻाल्हाए थो, उहो ई सभु करे थो, मां न आहियां, उहो ई आहे। पोइ घट ही खोजो भाई, पोइ
बाहर भीतर एक हिक परमात्मा, जंहिंजो कोई शरीर न आहे, उहो सभ में आहे। असांजे संत सूफ़ी संत सिंधी उहे चवनि था, थोरो ध्यान सां हिन सूफ़ी कलाम खे ॿुधिजो, तव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदो। तूं छो थो भुले भर्म में ॾिस, मुंहुं मड़ीअ पाए, मड़ी याने हीअ, तूं छो थो भुले भर्म में ॾिस, मुंहुं मड़ीअ पाए, ॾिस मुंहुं मड़ीअ पाए, त इहो केरु थो ॻाल्हाए। तूं छो थो भुले भर्म में ॾिस, मुंहुं मड़ीअ पाए। वार वार वेदन में, हाणे वेदन में भगवान आहे, हिन में लिखियल आहे, भगवान न आहे। ऐं माण्हू अलाए छा छा था कनि। मां हिकिड़े हंधि सुबुह जो उथियुमि, लोटे में ॾंदण पियो, तॾहिं मां ॾंदण कंदो हुउमि, त हीअं ॾंदण खणाई पियो, त माईअ चई न खणिजो बाबा, न खणिजो। मां छो? चई ॾंदण गुरूअ लाइ आहे। मां कहिड़ो गुरू? ॾेखारियईं शास्त्र पियो। हद थी वई कंहिंखां, ऐं शास्त्र ॾंदण कंदो, हद थींदी आहे। चेतन ॾंदण कंदो, चेतन जेको चेतन अंदरि सभिनि जे वेठो आहे। ऐं तव्हां ईअं कंदा आहियो, मूर्तियुनि खे भोग लॻाईंदा आहियो, कोई पोटो तोखां कुझु घुराई थो पियो, धक ते हल मोआ, मोआ थी चए हुनखे, ऐं मोहलनि खे खाराए थी। जीअरो हुते वेठो आहे, उनखे चएसि थी मोआ, ऐं हो हुन में साह ई कान्हे, उनखे खाराए थी। हे तव्हांजो लक्षण। पहिरियों उनखे खाराए, असली भोग तो लॻई पियो, असली भोग थी वियो। तुंहिंजो पोटो खाए थो, जीवन। कंहिं संत चयो आहे, कोई पूजे डेवरा, डेवरा यानी मंदिर, कोई पूजे मस्जिद, मस्जिद कोई पूजे तो, मैं तो पूजूं बोलता, मैं तो पूजूं बोलता, जो खाए दीद बदीद, मां भी ॾिसां, हो भी खाए तो मां भी ॾिसां। इहो थी परमात्मा। हुनखे खाराए तो, न ॾिसई तो, न कुछ करई तो, वो खाए तो, तू ॾिसई तो। ये सूफी संतन जा ये वचन अथव। कोई पूजे देवरा, कोई पूजे मस्जिद, मैं तो पूजूं बोलता, जो खाए दीद बदीद। चौथो भुले भर्म में, इस मुंह मड़िया पाए। वार वार वेदन में तू छो थो आ जाए, निवड़ी निवड़ी यानी पोते, ना बकवल जान दिस, दसवीं धुन लाए। पाठन पूजन तपन में, कि पाठन सां छा मिलंदी? पाठन सां छा? वो पाठ था पढ़न, तू वेठो तो सेवा करे, कुछ तुझे पिते भी न पढ़े, हो भी पैसा वठी हली वे, और तू खुश। कुछ न थींदी। पाठन पूजन तपन में छो तो पाण खे पचाए, सहज पद ब्रह्मानंद में रख सुरती समाए। सहज में, और कबीर चयो सहज योग, सहज में तो कोई भी वञण जी जरूरत कान्हे। हिते वो थी, तू दुकान हला, घर हला, सब कुछ कर। मां तो चवां के छॾी न। घणा थोड़ा धार्मिक माण्हू थींदा आहिनि, ये घर छॾियऊं, ये दुकान छॾियऊं, ये ॿार छॾियऊं। मां कंहिंखे बि न छॾिणो थी तो पंहिंजे अंदर में जेकी आसक्ति करे वेठो आहे, धन में, प्रॉपर्टीअ में आसक्ति मुंहिंजो आहे। तुंहिंजी प्रॉपर्टी चवई बि कान थी त मां तुंहिंजी आहियां, चवई थी छा? उहा उते ई पई आहे। तूं मरी वेंदे, ॿियो ईंदो, टियों ईंदो, तूं मरी वेंदे, तुंहिंजी आहे? हा तुंहिंजी आहे। ईअं कमु वठि हुन मां, हुन में रहो, सुविधा वठ, सुविधा बस। बाक़ी अंदर में आसक्ति न हुजे, तॾहिं परमात्मा जी ख़बर पवंदी। पाठन पूजन तपन में
छो तो पाण खे पचाए सहज पद ब्रह्मानंद में रख सुरती समाए। इनके चइजे सहज, कोई ॾुखियाई न, कुछ भी न, कोई तप जप कुछ भी न, सहज में सहज पद ब्रह्मानंद में। वो ब्रह्मानंद वो ब्रह्म तुम्हें आ रख सुरती समाए। दिल बर तुझी दिल में, यो दिल बर तुझी दिल में वरी काॾे छो काहे। यो दिल बर तुझी दिल में वरी काॾे छो काहे। तंहिंखे ॾिसे की न की जो तो सां गॾु आहे। तंहिंखे ॾिसे की न की जो तो सां गॾु आहे। सदाई सभिनि सां साण, कंहिंसां माण्हुनि सां। हाथी किवलीअ में हिकिड़ो, हाथी किवलीअ में हिकिड़ो ॿियो बणियो ई नाहे। हाथी किवलीअ में हिकिड़ो ॿियो बणियो ई नाहे। घणा ॾिसी मतां गाफ़िल थिए तूं जीअं जो तीअं आहे। मतां सोची हेॾा हिकु कीअं थींदो, थींदो हिकु थींदो की न थींदो। कबीर चयो एक नूर ते सब जग उपजो। हिक नूर ते, हिक प्रकाश परमात्मा अमृत ते सॼो जग उपजल आहे। कौन भले कौन मंदे, वो हिक आहे। लोगा भरम न भूलो, तहां भरमन में भुलजो था, घुमो था ॿाहिरि, घर छॾे था वञो। लोगा भरम न भूलो, खालिक हिकु। जेको सत्य बाबा चवंदा न, सबका मालिक, सबका मालिक। तव्हांजा लाइ 10-20 न लाइ 50 न लाइ कहिड़ी जय था मनायो। ऐं हिक जी जय आहे, सभिनि जी जय आहे। हिक जी जय सभिनि जी जय आहे, सभिनि जी। हुनजो नालो न आहे, हुनजो रूप न आहे, हुनजो आकार न आहे। मां ॾिसो न 40 जय मनाईंदा आहिनि, 40 ऐं यादि करे हिन जी जय, हुन जी जय, हुन जी जय, हुन एॾा समायली सभ में हिकु आहे। हाथी किवलीअ में हिकिड़ो ॿियो बणियो ई नाहे। घणा ॾिसी मतां गाफ़िल थिए तूं जीअं जो तीअं आहे। वो हिकु थी वञ, मां बार बार चवां, वो हिकु थी भुलिजो न, हिकु थी। तूं अलाए त केतिरा भॻवान तो मिली। एॾी महिनत सुबुह जो मां हिकिड़े ॾिठो, मां दुकान में एॾा ठाकुर रखिया आहिनि, चवां यार ये सही नथो करे। ऐं ॾिसां त दुकानदारी बि ख़राबु पई थिएसि। होॾो न चङी तरह सां दुकान वञे पोइ थींदो, होॾां ॾिसा वारनि खे पैसा न। हे चए पियो बसि मां भॻवान खे ख़ुशि थो कयां न, हे भॻवान खे ख़ुशि थो कयां। घर वारा सभई वेठा आहिनि ईअं, मूंखे पिया त धाऊं ॾियनि। हाणे घर में साईं असीं राशन वठण जा ललाता था पवनि। राशन तक वठण में असांखे मुश्किल थी थिए पई। हे वञे थो सिर्फ़ु ठाकुर पुॼंदो, उहो सम्झे थो ठाकुर ख़ुशि थींदी। ख़ुशि थींदी, कुझु न थींदी। उन हिकु ठाकुर जे लाइ सभु कर। चओ मुंहिंजे घर जे लाइ जेके ॿार आहिनि, मुंहिंजो घरु आहे, मां हे कमाईंदुसि, उहो खाईंदो, उहो हिकु खाईंदो। सभिनी में हिकु उहो ई आहे। उन हिक खे ॼाण। एक साधी सब सधी, सब साधी सब जाए। हेॾा तो साधी सभु हली वेंदे, कुझु न थींदो। तूं इहो हिकु करे ॾिस, तूं 2 सालनि जे अंदरि तूं पाण खे ॾिसंदे त मूं में केतिरो रूपांतरण अची चुको आहे। पाण ई ॿोध खुलंदी, सोझी पवंदे। उन हिक जी जंहिंखे सोझी पई, हिकु उदालक ऋषि हुयो, हुनजो पुटु शेत केतु, उहो मोकिलियसि पीउ पढ़ण जे लाइ। काॾे? बनारस। अॻे पढ़ाई चाहे हिंदुस्तान पाकिस्तान गॾु बि हो, तॾहिं बि बनारस अलॻि बि थियो आहे, तॾहिं बि बनारस। उते ई शास्त्रनि जी पढ़ाई थींदी आहे। उते वियो, पढ़ियो, एॾो पढ़ियो, अकड़ अहंकार जेॾी महिल आयो पंहिंजे शहर में,
वञे पियो पीउ दरी खां ॾिसेसि थो हीअं कंदो पोइ अचे ए चई मुंहिंजो पुटु पढ़ी त आयो आहे अखड़ अहिड़ी अची वई अथसि हे छा करे आयो आहे पढ़ाई विनम्रता अथसि ई कान ऐं हेॾा सारा शास्त्र ईअं खणी पोइ अचे माण्हू खणी पिया अचनि पहुतो आयो अचे पीउ सां जेॾीमहिल मिलियो अहिड़ी अखड़ हीअं त कई हथ मन झुकियुसि न शरीर थोरो झुकियो मन न पीउ सम्झी वियो ज्ञानी हो पीउ जो मुंहिंजो पुटु पढ़ी त आयो आहे खणी अहंकार आयो चैलेंज थो करे पीउ खे बाबा तूं बि पढ़ियो हूंदे पर हाणे मां अहिड़ो पढ़ी आयो आहियां तूं काथां बि मूंखे काई बि ॻाल्हि पुछ मां तोखे सभु ॿुधायां सभु पढ़ी आयो आहियां जिथों बि पुछ मां ॿुधाईंदोमांइ पीउ खे दुख पियो थिए अहंकार खणी आयो आहे जेको चैलेंज थो करे पंहिंजे पीउ खे त तूं जिथों बि पुछ मां तोखे ॿुधायां नेठि पिणसि बि चयईंसि पुट अगरि तूं सभु पढ़ी आयो आहे हाणे तूं इहो मूंखे ॿुधाए अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंजे ॼाण सां सभु कुझु ॼातो वञे थो उन हिक खे जंहिं ॼातो सभु ॼातो जंहिं हिक खे न ॼातो सभु ॼातईं तॾहिं बि कुझु न थियुसि वार पोइ खने इहो त न पढ़ायो अथऊं इहो छा स्कूल में मिलंदी छा इहो छा स्कूल में मिलंदी छा इहो त माना तुंहिंजे ॿोध सां मिलंदी इहो स्कूल में न मिलंदी जॾहिं बि तूं कॉलेज पढ़ी वञ चाहे ई करे आ वञी ई आख़िरी डिग्री थींदी आहे इंजीनियरिंग जी इहो हुते न मिलंदी जंहिंमें पुट खे चई पुट बसि इहो नंढड़ो सो प्रश्न आहे मूंखे उत्तर ॾे मां सम्झंदुमि तूं सभु पढ़ी आयो चई छा चयो वरी त चओ चई जंहिं हिक खे ॼाण सां सभु ॼातो वञे थो बाक़ी जंहिं सभु ॼातो हिकु न ॼातईं उहा कहिड़ी शइ आहे ऐं पुट जा ठपर ई ठरी विया असली थधो थी वियो चई इहो छा आहे चई पुट छा पढ़ी आयो असां जा वॾा जेको पढ़ियो अथऊं हिकु असां स्कूल न पढ़ियासीं जे गुरु नानक हिकु दर्जो बि न पढ़ियो हिकिड़ी तुक चई करे तंहिंखां पोइ सत्संग जी समाप्ति अल्लफ कर अल्लाह तू अल्लफ यानी अल्लफ कर अल्लाह तू वठ तेरियां जी तेरियां यानी सतगुरु अल्लफ कर अल्लाह तू वठ तेरियां जी राह तू छो थियो गुमराह तू छो थियो गुमराह तू याद कर इकरार के याद कर इकरार के दे सिर सिंगारे यार के मर्द थी मैदान में दे सिर सिंगारे यानी जीअरे पाण के अंदर मार कोई शरीर के ना मारणो अहंकार के मारणो आहे इनके मारींदे उन हिक जी ख़बर पवंदे जेॾी महिल गुरु नानक हिकु पढ़े पियो मास्टर अलफम बेबला पेपलो बेबोलो एॾो पहुची वियो ॿियनि ॿारनि खे पढ़ाए गुरु नानक खे चएसि थो यार तूं अलफ में ई वेठो आहे मां हेॾे पढ़ाए विया कालूअ खे सर कराए पीउ खे कालूअ खे चई हे हिक में ई फाथो पियो आहे ॿिया बे बेहुले ते पहुची विया कालू दड़को ॾे पियो पंहिंजे पुट खे चएसि भई छा कयो थी हिकु ते ई बीठो आहे मास्टर खे चएसि थो गुरु नानक मूंखे इहो ॿुधाए हे छा आहे चई हिकु मां हिकिड़ी ॿुड़ी ॼांसि घणो थींदो चई 10 ॿ ॼांसि त 100 टे ॼांसि त 1000 4 ॼांसि त 10,000 5 ॼांसि त लख 6 ॼांसि त 10 लख 10 लख हेतिरा करोड़ अरब ऐं हीअं कयईंसि अगरि मां हिनखे हटाए छॾियां छा बचो चई कुझु बि बसि मां उहो हिकु पढ़ियो आहे बाक़ी तूं वञी पढ़ा जेको पढ़ाइणो हिकु पढ़ियो आहे गुरु नानक उहो पढ़ियईं सॼो बोध सॼो परमात्मा पढ़ी केॾा बि तूं कॉलेज जूं वञी डिग्रियूं खणी आ उहा कमाई न करे सघंदे उहो हिकु थी वो सब में हिक जेको गुरु नानक चए तो एक जप एको सलाह एक सुमर एको मना एकस के गुण गाऊं अनंत मंतन जाप एक भगवन एको एक हर आप
पूरन पूर रहो प्रभु व्याप, अनेक विस्तार एक थे भय, एक आराध प्राशित गए, मन तन अंतर एक प्रभराता, गुर प्रसाद नानिक इक जाता। हिक बस हिक जाते सब जाते। आखिरी में सभिनि जे अंदर वेठल परमात्मा के नमस्कार। ओम शांति।